चालीहो हुजे या 7 खमीसूं हुजन आम हलंदो टीजो छो था कयो कहते तनकीद न कंदुसि पर मसलो तो ॿुधाया वना टीजो न कयो चालीहो न कयो सालियाना उर्स छो था कयो यारहीं छो था कयो उन खां सवाल कर ईसाले सवाब चवंदो ईसाले सवाब कयो अचो आउं तव्हांखे सम्झायां टीजो भी ईसाले सवाब आ यारहीं भी ईसाले सवाब आ चालीहो भी ईसाले सवाब आ बुजुर्गन जो 12 भी ईसाले सवाब आ तव्हां चवंदो चालीहो अलग आ टीजो अलग आ वरी ईसाले सवाब कीअं मुंहिंजा दोस्त अजीज आसमान मां जॾहिं झुड़मा पानी वसंदो आ उनखे छा चइबो आ चओ मींहुं जल्दी चो अॻिते हलां आसमान मां पानी वसे त छा चइबो मींहुं उहो ई आसमान जो पानी जबलन ते किरी करे जेॾी महिल वहंदो आ छा चइबो आ चओ नदी वही रही आ उहो नदीअ जो पानी जॾहिं वॾे दरिया में ईंदो आ दरिया वही रहियो आ पानी साॻियो हूंदो आ दरिया मां दरण जे ज़रिए बिरेच में आयो बिरेच वही रहियो आ बिरेच मां सदावाह में आयो सदावाह वही रहियो सदावाह मां शाख में आयो शाख वही रही आ शाख मां वाटर में आयो वाटर वही रहियो आ वाटर मां बन्नीअ में आयो बन्नी आबाद थी रही आ पानी साॻियो ई आ नाला बदलिया या कोन बदलिया जवाब ॾियो पानी साॻियो ई आ नाला बदलजी विया ईसाले सवाब जी माना है नेक अमल करे अल्लाह जे दरबार में कंहिंजे हक़ में उहे नेक अमल अल्लाह जे दरबार में पेश करणु मुंहिंजा अल्लाह सही हिन क़ुरान करीम जे सदके हिन खैर खैरात जे सदके हाजी अब्दुल्लाह मुंहिंजे घर वारीअ मरहूमा जी बख़्शिश फरमा इन के चइबो आहे ईसाले सवाब हाणे 11 ते भी ईअं ई कंदा आहियूं 40 ते भी ईअं ई कंदा आहियूं 30 ते भी इं कंदा हूं खमीसुन में भी इं कंदा आहियूं ईसाले सवाब 5 मिनट बाक़ी मां ॻाल्हायां 40 ते पोइ जीअं चओ तीअं ॻाल्हायां थो 40 अमड़ जे पेट खां शुरू आ 40 अमड़ जे जवाब ॾियो त ॻाल्हायां 40 अमड़ जे पेट खां शुरू आ अमड़ जे पेट में जेॾी महिल पहिरों दफ़ो बचड़ो ईंदो आ अमड़ खे ख़बर कान पवंदी आ 40 ॾींहं पूरा थींदा आहिनि अमड़ सम्झंदी आ हा को मेहमान आयो आ सुभान अल्लाह मुड़स ॾे खिली निहारींदी ख़ैर ताहे खिली थी निहारी वञी टेस्ट कराया लॻे थो त को मेहमान अची वियो आ सुभान अल्लाह पहरी अलामत मां जे पेट में 40 ॾींहंनि खां बाद ज़ाहिर थींदी पहिरों 40 अॻिते क़ुरान पढ़ा जवाब दियो अॻिते क़ुरान पढ़ा सुम्मा ख़लक़नन नुतफ़ता अलक़तन फ़ख़लक़नल अलक़त मुदग़तन फ़ख़लक़नल मुदग़त इज़ामन फ़कसौनल इज़ाम लहमा सुम्मा अंशअनाहु ख़ल्क़न आख़र फ़तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन पहिरों 40 अम्मा जे पेट में गुजरियो अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो उहा जेका रत जी लोथड़ी सुम्मा ख़लक़नन नुतफ़त अलक़तन उन रत जे लोथड़ी मामा अल्लाह जे ज़ात उनखे मास जी लोथड़ी बनायो फ़ख़लक़नल अलक़त मुदग़तन फ़ख़लक़नल मुदग़त इज़ामन फ़कसौनल इज़ाम लहमा पहिरे 40 में रत जी लोथड़ी ॿे 40 में मास जी लोथड़ी टे 40 में अल्लाह जे ज़ात उन मां उन जो वजूद ठाहिण शुरू कयो चौथे 40 मां अल्लाह जे ज़ात उन जूं हड्डियूं बनाइण शुरू कयूं पंजे 40 में अल्लाह जे ज़ात हड्डियुनि जे मथां मास वराए उनखे पूरो साहत फरमायो 45 अम्मा जे पेट में करे जेॾी महिल हमराह दुनिया ते ॿाहिरि आयो त अम्मा 1.25 महीने ताईं मुसले ते नथी वञे चवे थी 40 पूरो को न थियो आ
बच्चो अम्मा जे पेट में 40 ते 40 हो, 40 ते 40 हो, हिकड़े मंज़िल ता बे मंज़िल ते 40 हो, बी मंज़िल ता टी मंज़िल ते 40 हो, चौथी मंज़िल ते 40 हो। अञा सादन लफ़्ज़न में चवां, 1.25 महीने ताईं बचड़े के बाहर कोन कढबो। वडी चवंदी अञा 40 ॾींहं कोन थिया आहिनि, 1.25 महीनो कोन थियो आहे, अञा इहो चो छा में हुजे, अञा इहो तंजणनि में पियो हुजे, अञा इहो तंजणनि में हुजे, अञा इन के बाहर न कढो। ऐं मुसलमान अमड़ जे पेट में 40 हो, हिकिड़ो ॿियो टियों चौथों पंजो अमड़ जे पेट में, हिन पेट मां निकिरी त 40 हो। वरी ज़मीन बि अमड़ा, कबर मां वरी कबर में वञी त वरी बि 40 हो, हिते बि 40 हो, तुंहिंजे कम जो आहे। अमड़ जे पेट में बि कम जो आहे, ॿाहिरि निकिते बि कम जो आहे, कबर में वे तॾहिं बि कम जो आ। इन करे अञा खोले चवां, हज़रत अमीर उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु अञा इस्लाम कोन आंदो थई, तलवार खणी ॿाहिरि निकितो आ, मके जे गलिन में अची वियो आ। चवे तो 39 मुस्लमान थी विया, वधीक मुस्लमान 40 थियण कोन ॾींदुसि। इहो कंहिंजो नारो हो? चो उमर बिन ख़त्ताब जो कंहिंजो नारो हो? जवाब ॾियो, कंहिंजो नारो हो? उमर बिन ख़त्ताब जो नारो हो। जेसी अञा कलमो कोन पढ़ियो हुयई, तलवार हथ में खणी चवे तो 39 मुसलमान थी विया, उमर जे हूंदे 40 थियण कोन ॾींदुसि। मुझे अल्लाह जे ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब के फरमायो, मुझे महबूब मुस्तफ़ा अल्लाह जे दरबार में दुआ घुरी, मौला इहो जेको चवे तो 40 थियण कोन ॾींदुसि, इहो उमर बिन ख़त्ताब मूंखे ॾे। हबीब दुआ घुरी, होॾां हज़रत उमर तलवार खणी निकितो, हुज़ूर जे चेहरे ते निगाह पवंदी वई। अल्लाह चयो, तू चवी तो 40 थियण कोन ॾींदुसि, मां 40 तोखां ई शुरू थो कयां। नंबर 40 तुंहिंजो हूंदो, जेको 40 जो इनकार कंदो उहो तुंहिंजो इस्लाम खां अॻु जो आशिक हूंदो, जेको 40 सां प्यार कंदो तुंहिंजे मुस्लमान थियण खां बाद जो आशिक हूंदो।